بسم الله الرحمن الرحيم بسم الله الرحمن الرحيم نحمد ونصلي محمد وعلى آله الطيبين الطاهرين المعصومين المظلومين اما بعد بسم الله الرحمن الرحيم اسان علي ابن ابي طالب جا لقب तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहियूं मोहतरम सामीन। असां पहुतासीं त शजर रिज़वान जी बैयत जो समर अली इब्न अबी तालिब। अली इब्न अबी तालिब जो अॻियो लक़ब आहे त दुश्मन बेदार रहण वारे जे अखियुनि खे फोड़े रखण वारा ऐं अली इब्न अबी तालिब आहिनि। ज़मीन ते रत खून जी चादर विछाइण वारा अली इब्न अबी तालिब आहे। गुब्बार ऐं आसमान में नेज़नि जे सितारनि खे चिमकाइण वारा अली इब्न अबी तालिब जी ज़ात आहिनि। जंग जे मौक़े ते पंहिंजो नालो हैदर ऐं शेर ॼाणाइण वारा अली इब्न अबी तालिब आहिनि। छो जो हर हिकु पंहिंजे अबे जे नसब सां या पंहिंजे नाले जे लिहाज़ सां जहिड़े नमूने सां मदे मुक़ाबिल वारे चयो त मुंहिंजी मां ही नालो रखियो आहे, मरहब रखियो आहे, त अली इब्न अबी तालिब बग़ैर झिझक फरमायो त मुंहिंजी मां मुंहिंजो नालो हैदर ऐं शेर रखियो आहे। त इन ते हू सोचणु वेही रहियो त हैदर ऐं शेर जंहिंखां मुंहिंजी मां मन कयो, लेकिन बिला आख़िर हुनखे शैतान बरगलायो ऐं उहो अली इब्न अबी तालिब जे हथनि सां वासिले जहनम थिया। पंहिंजे नाले खे हैदर ऐं शेर सां ॼाणाइण वारो अली इब्न अबी तालिब आहे। मौत जे सख़्तियुनि में घुसिजी वञण वारो बि अली इब्न अबी तालिब आहे। ऐं बाज़ साहबनि इहो चयो त अली इब्न अबी तालिब बग़ैर ज़िरह जे ईअं तेज़ी सां था वञनि ऐं जेको आहे सो जंग में घुसिजी था वञनि। त अली इब्न अबी तालिब मुड़ी करे फरमायो अलीअ खे मौत जी परवाह न आहे। मौत अलीअ ते किरे या अली मौत ते किरे। अली ख़ुदि नहजुल बलागा में फरमायो अनसु बिल मौत बि सदी उम्मिही, आउं त मौत सां एतिरो उन्स थो कयां, मौत सां एतिरो प्यार थो कयां। उन जे प्यार जो अंदाज़ो तव्हां नथा लॻाए सघो। कुझु शयूं जेके आहिनि से जिन जी हद थी सघे थी ऐं कुझु शयुनि जो वज़न ऐं तवाज़ुन ऐं हद नथी करे सघिजे। पर हिकु इशारतनि ऐं किनायतनि ऐं तमसील सां अली इब्न अबी तालिब सम्झायो त जीअं ॿार जेको आहे पंहिंजे माउ जे सीने सां मुहबत कंदो आहे, पर उनखां वधीक आहे। छो जो ॿारु जॾहिं वॾो थींदो आहे वक़्त ऐं हालात सां उनजो उन्स ख़तमु थी वेंदो आहे, लेकिन अलीअ जो उन्स कॾहिं ख़तमु नथो थी सघे। इनशाला अॻियनि लक़बनि में तव्हांखे मौला जा वधीक लक़ब ॿुधाईंदासीं। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।